नौशहर फिरोज सख्त गर्मी में बिजली बंदिश सड़ियल 5 ट्रांसफार्मर तब्दील न थियण खिलाफ एहतजाज। तफ़सील मूजिब नौशहर फिरोज में बिजली बंदिश खिलाफ बिजली सार्फिन पारां शाही बाजार खां प्रेस क्लब ताईं रैली सूमरा माला समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी शहरनि पंहिंजनि मासूम ॿारनि सां गॾु शहर में रैली कढी। रैली में शिरकत कंदड़नि सेप्को इंजीनियर STO ऐं लाइन सुप्रीडेंट पारां रिश्वत वठण खिलाफ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ। रैली खे ख़िताब कंदे एडवोकेट मशूक सुमरो ऐं इशफाक अहमद चयो त बिजली न हुअण करे ॿार पीर सन तोड़े बीमार मुश्किलातनि खे मुड़ी रहिया आहिनि। हिननि चयो त शहर में पाणी जे बहिरान कर खयो आहे। संदन चवण हो त फौरी तौर ते सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील करे बिजली बहाल कई वञे। मुज़ाहिरीन जो चवण हो त फौरी तौर ते करप्ट ऑफिसरनि खिलाफ कार्रवाई करे बिजली बहाल कई वञे। सैयद अरबाब शाह चयो त बिल अदा करण जे बावजूदि जेकॾहिं बिजली बहाल न कई वई त क़ौमी शाहराह नेशनल हाईवे ते धरणो हयो वेंदो। जारी